खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। वहीद अली चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सराय निसार हुसैन खास के लिए समाजी अगवान सराय आबिद हुसैन खास के लिए जी अवामी प्रेस क्लब कुंभ अमन सदर नास सोलंगी समेत नए चूंडियल बाडी बाज़ार 25 जे मेंबरनि खे मुबारकबाद ॾींदे सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पाराया ऐं ने ख़्वाहिश जो इज़हार कयो। चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सराय निसार हुसैन खास करे चयो त साफ़ी समाजी जे मसइलनि ऐं समाज जे बुराइनि खे पॉइंट आउट कंदा आहिनि जीअं उन्हनि कमनि खे रोकियो वञे। उन मौक़े ते चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सराय निसार हुसैन खास करे चयो त अवामी प्रेस क्लब कुंभ रजिस्टर्ड ऐं हिकु सुठो इदारो आहे जंहिंमें बहितरीन कलमकार ग़रीब अवाम जा मसइला उजागर करण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। असांजो फ़र्ज़ु आहे असां पंहिंजे इदारे खे मज़बूत कयूं ऐं उन्हनि खे बहितर बणायूं। अवामी प्रेस क्लब कुंभ जो बहितरीन निज़ाम ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे जॾहिं त तक़रीब जो ख़ुशगवार मूड में थी गुज़री। अवामी प्रेस क्लब जे सभिनी मेंबरनि चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सराय निसार हुसैन खास के लिए जो शुक्रियो अदा पिण कयो। उन मौक़े ते सदर नास सोलंगी सीनियर साफ़ी सैद मोहसन शाह लकियारी दर्शन रज़ा शाह नईम गाहो कप्तान रजीब मला अब्दुल रज़ाक शाह न्याज हुसैन खास केली।